नाज़िन हैदराबाद शहर ऐं उन जे भरपासे जे हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल रसूल चांडियो जी ही रिपोर्ट। जी हाँ, बिल्कुल हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़े में चौमासे जो पहिरियों वसकारो आहे उन हैदराबाद ज़िले इंतज़ामिया जी पत वाइखी करे छॾी आहे। जॾहिं त हिन वक़्तु आउं कासिमाबाद जे पोश तरीन इलाइक़े सिंधी मुस्लिम सोसाइटी वारे इलाइक़े में मौजूदु आहियां। तव्हां ॾिसी सघो था वॾे तइदाद में हीउ जेको मेन जेको रूट आहिनि उन ते पाणी बीठल आहे। तक़रीबन 2 खां 3 फुट जेको पाणी आहे उहो हिन रोड ते बीह वियो आहे। पर न रुगो मुस्लिम सोसाइटी पर हैदराबाद जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, कासिमाबाद जो पकोड़ा स्टॉप, हादी नगर, मारवी टाउन, सहरिश नगर खां अलावा जेकॾहिं शहर जो ज़िक्र कजे त शहर जा बि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, कलाथ मार्केट आहे, हाली रोड आहे, उनखां अलावा सदर वारा जेके इलाइक़ा आहिनि, उनखां पोइ शहबाज़ बिल्डिंग आहे, लतीफ़ाबाद जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी आहे उहो रोडनि ते बीहजी वियो आहे। जॾहिं त काफ़ी जेके कची आबादी वारा इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे जेका रेलवे कॉलोनी आहे, सहरिश नगर कची आबादी आहे, उन्हनि इलाइक़नि में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबबु जेके शहरी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त हेस्को इंतज़ामिया जेका कारकर्दगी आहे उहा बि सवालिया निशान बणिजी वई आहे। जीअं ई हीअ बरसाति शुरू थी वई आहे त हैदराबाद शहर जे अक्सर इलाइक़नि में जेका लाइट आहे अञा ताईं गायब आहे। कलाकनि जा कलाक लाइट न अचण सबबु शहरी जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। ॿिए तरफ़ जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन मां जेको बरसाती पाणी आहे उहो निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबु जेके शहरी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। जी।